भगवान चई पृथ्वी के खणे केर शेष नाखे चई भाई पोए तू तैयार थी छो जो शेषनाग भगवान जे वेझे में वेझो है भगवान जॾहिं बि वञे जिते बि वञे जीअं बॉडी गार्ड हलंदो आहे त शेषनाग गॾु हलंदो आहे देवतावन ॿई रूप धारण करे सघंदा आहिनि मां किथे वेंदो हुजां मूंसां गॾु जेको बि हुजे केरु बि हुजे नंढो हुजे वॾो हुजे पंहिंजो हुजे पराओ हुजे हाणे ओॾी महिल कमु पए त केरु कंदो जेको गॾु आहे उनखे चइणो पवंदो न मुझे कमरे में भाई समझो रात जो वेठा आहियूं हाँ पानी पीना कंहिंखे चवंदो ॿाहिरि खे थोड़ी सॾु कंदुमि जहिड़ो बि आहे जेको बि आहे पानी भरे ॾे भाई उहो भरे ॾींदो खणी मां उथां न साईं मां भरे थो ॾियां उनजो कमु अहिड़ो आहे छो गॾु रहे थो न त गॾु रहण वारो आहे लक्ष्मण लक्ष्मण माना शेषनाग लक्ष्मण त राम जे अवतार में थियो तॾहिं बि गॾु आयो हो वरी कृष्ण भॻवान जो अवतार थियो भरत आयो की न आयो भले भॻवान जो भरत भगत हुजे हनुमान भी भगवान जो भगत हुजे आयो या न आयो आऊं न चवंदुमि खणी चवंदा भई आयो हो हुनजे झंडीअ ते वेठो हो अर्जुन जे झंडीअ ते भगवान जो भगत हो सभु हो जेकी हो सो हो जेका ॻाल्हि साम्हूं आहे तास्ती साम्हूं आहे छो जो मां जेको पढ़ंदो आहियां न अधु दिमाग़ अलाए किथे रखी ईंदो अधु दिमाग़ सां ई पढ़ंदो आहियां त ऊंधी ॻाल्हि ई सम्झ में ईंदी आहे सुबड़ी सम्झ में ईंदी कोन्हे चवंदा आहिनि त घणे वॾे में वॾो भगत भगवान जो केरु आहे भरत छा चए ॿुधो अथव न सभई ॿुधाईंदा आहिनि पर कृष्ण भॻवान जे अवतार में अलाए गॾु हुअसि अलाए कोन खणी चवंदा हुअसि भई शंख वॼाए वई 5 ॼणी शंख वॼाए वई भरत शंख जो अवतार गॾु हुअसि तव्हांजी ॻाल्हि मथे पर भई भरत जहिड़ो ईअं माण्हू ठही आयो हो जवाबु तव्हां बि न ॾींदा मां बि न ॾींदुमि प्रेम सां चओ श्री राम पर लक्ष्मण भाई कृष्ण भॻवान सां गॾु आयो की न आयो केरु बलराम हो त इहो गॾु ई हूंदो हमेशह भॻवान सां हाणे भॻवान खे किथे बि कमु पए त लक्ष्मण खे कीलींदो ऐं लक्ष्मण खे चवंदो त हाणे पृथ्वी खणी हुई त कंहिंखे चए पाण खणे या आऊं थो खणा त लक्ष्मण खे हथ जोड़ो भई मां थो कयां ईअं त थींदो न भई हिते ॿुआरी पाणी आऊं खणी पायां त तव्हां सभई उथी खड़ा थींदा आहियो न संत तूं जो थो भाई असां केॾां भरी विया आहियूं छा पहिरीं असांखे ॾे असां त पायूं न सही सही ॻाल्हि आहे ईअं थींदो न साईं त उहो मुंहिंजे खणण जी अजाई ॻाल्हि आहे बाबा ठीकु आहे सफ़ाई करे ॾियो बाबा अचो उहो तव्हां ई कंदा आऊं त न ई कंदुमि माना गॾु वेठा आहियूं तॾहिं जेका शेवा जी भावना मर्यादा जी भावना जेको लिहाज़ आहे फज़ीलत आहे क़ाइदो आहे उहा इहा ॻाल्हि आहे हाणे भॻवान चयो मां खणा पृथ्वी त लक्ष्मण वरी मथो खपाईंदो मां खणा तंहिंखां पहिरीं चईसि न जेका ॻाल्हि सुभाणे हिनखे करणी आहे त हाणे ई कर बाबा तूं ई खा घुटो पर साईं त हिसाब किताब उल्टो हूंदो आहे जंहिं महिल कंहिंखे कमु चओ त वरी बूथ सुॼाईंदो आहे केरु पुॼे आहे भई चओ त मुसीबत न चओ त मुसीबत इहा काई सतयुग जी ॻाल्हि कोन्हे हाणे बि इहा ई ॻाल्हि आहे न मां न कंहिंखे कमु चवां चई पियो हिनखे चए मूंखे छो थो चए ऐं जे न चवां त मां वेठो कोन्हे मूंखे नथो चए ॿिए खे थो चए इहा आदत सां मां वेंदी ई कान्हे अलाए भॻवान कहिड़ी सुठी अंदरि विझी छॾी आहे कुदरत आहे न त पहिरीं त ज़हर निकिरे समुंड मां पहिरीं ज़हर निकितो तॾहिं अमृत निकितो असां मां ज़हर निकिरे ई कोन थो अमृत किथां अमृत पोइ चोॾहों नंबर आहे पहिरियों नंबर त ज़हर ई निकिरणो आहे न उहो ज़हर केरु कढे प्रेम सां चओ श्री राम श्री राम हाणे छा थियो जो विष्णु भॻवानु चयो लक्ष्मण खे माना शेषनाग खे यार इहे पृथ्वी खणणी आहे पोइ तूं खण त हिन जो बि दिमाग़ त ख़राबु थिए न चई साईं पोइ घणा ॾींहं अड़े छॾ आऊं पाणे थो खणा पोइ त पाणे ई मरवांदे हाणे मां उबतो ॻाल्हाइणु सिखियो न आहियां छा की भॻवानु आहे सिधो ई ॻाल्हाईंदुमि उबतो वरी कीअं ॻाल्हाइणु मज़े जी ॻाल्हि न आहे पर माण्हू त ऊंधा ई सम्झण वारा आहिनि सुबुह सम्झण वारो केरु आहे ई कान छा कजे प्रेम सां चओ श्री राम श्री राम चई घणा ॾींहं की हाणे छा चवांसि घणा ॾींहं आऊं चवां भाई हितां तूं भाई सफ़ाई कंदो कर चई घणा ॾींहं सफ़ाई कयां अरे रोज़ु मरंदे छा रोज़ु करे वञे इहो पुछण जो सुवालु आहे ऐं तूं मूर्ख माण्हू आहीं जो पुछी थो घणा ॾींहं ईअं पुछिबो ई न आहे त हा साईं करे वेंदुमि तुंहिंजो कमु एतिरो ई भई हीउ कमु तो करिणो आहे हा साईं करिणो आहे पर असांजी मूर्खता चयोमांव न वेंदी आहे त लक्ष्मण चई घणा ॾींहं माना शेषनाग चयो घणा ॾींहं भॻवानु साईं करोड़े अरबे माण्हू सियाणप खणी अचनि हो त सभिनी जो मटु आहे उन जॻह त कंहिंजी हलंदी कान्हे सॼी ताक़त जो मालिक आहे सर्वे सर्वा आहे
जेकी खपेसि जीअं खपेसि तीअं करे सघंदो आहे, उहो सभिनी जे मथां हुकुम हलाइण वारो आहे। पर जीअं हुकुम हलाइण वारो भले हुजे, हुकुम हलाईंदुसि थोरी। ज़मानो बि हिसाब, भॻवान त हर का सियाणप ॼाणंदो आहे। हुकुम हलाए त हलाए सघे थो, पर जे हुकुम हलाइबो थोरी। चई यार तो पुछो अथई ग़लति सुवाल। घणा ॾींहं ऐं तोखे छा चवां? चवंदुमि साल, त साल खां पोइ वरी केरु मां खणंदुमि छा? जे चवां 5 साल, त 5 साल खां पोइ मां खणंदुमि छा? जे चवां 2 ॾींहं, त 2 ॾींहंनि खां पोइ वरी केरु खणंदो? ऐं तूं चवंदे साल, मां चवां साल खण, के पोइ थोरो घटि कर। आदत ख़राबु ॾाढी आहे असांजी। जेतिरा आवक चवंदा न निकिरंदा ई वेंदा। खोटी कान्हे भई मां चवां भई साल तोखे सेवा करणी आहे, के साल न पोइ 6 महीना कयां। अरे 6 महीना जॾहिं चवां थो साल, त वरी 6 महीना जा हिकु अवल त पुछणु तोखे रोज़, साईं बसि तव्हां हुकुम कयो, ऐं सेवा कंदो ई रहंदुमि। फ़र्ज़ु पंहिंजो त भुलिजी वियासीं, उल्टो ई सुवाल ॾियणु। भॻवान जो हिनखे जवाब बि अहिड़ो ॾियां जो असुलु हिसाब किताब मुंहिंजो बि घटि न थियणु खपे। चई ठीकु आहे। चई यार अॼो उहो ॾींहुं ख़ाली खण, सुभाणे आऊं पाणे मथो खपाईंदुमि जंहिंखे बि ॾियां। की सुभाणे चई तंहिंमें तुंहिंजो मतिलबु न आहे। तो पुछे न घणो वक़्तु, मां अॼो को ॾींहुं चयमि घणो? अॼो को ॾींहुं हिकिड़ो खण, बाक़ी वधीक तोखे मोकल, पोइ ज़रूरत न आहे। चई पोइ चई तंहिंमें तुंहिंजो कहिड़ो मतिलबु? पोइ केरु बि खणे न खणे वञी खॾाए तरे पए, तुंहिंजो मतिलबु न आहे। तूं अॼो को ॾींहुं खण, पर हिकिड़ो कमु अथई, शर्त कहिड़ो? अॼु तो मुंहिंजा नाला खयां अथई, मुंहिंजो नाम जपियो अथई सभिनी मुखनि सां? जी हा अॼु जपियो आहे। त अॼु खण, सुभाणे साॻियो नालो वरी न चइजां। साॻे मुख सां साॻियो नालो ॿिए मुख सां भले, पर ईअं अलॻि अलॻि। चई पोइ त तुंहिंजा नाला ई 1000 आहिनि, त वरी पोइ मां 1000 मुख आहिनि अॼु खणी छॾिया, सुभाणे त खणणो ई कोन्हे। सुभाणे छुटी। त मां इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई आहे, पृथ्वी सुभाणे बि अहिड़ो ज़िलज़िलो अचे हड़ई अंदरि, तव्हां बि गुम मां बि गुम, कोई ज़रूरत न आहे। अॼु नाम तव्हां बि जपियो त ठीकु आहे, नाम जपींदा त अॼु तव्हांजी मुक्ति थींदी, न जपींदा त सुभाणे पृथ्वी हूंदी, तव्हां जीअरा हूंदा त नाम जपींदा, मरी विया त मोए खां पोइ नाम केरु जपींदो बि न। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। मरी त तव्हां न जपींदा न, मरी त जेके 4 ॼणा तव्हांखे खणंदा सही जपींदा। छा चयमि? काई त जहिड़ी जपींदा छा नाम? कोई न जपींदो न, जपींदा काई त जहिड़ी जपियो त मूंखे ख़ुशी थिए, पर आऊं चवां सभई काई त जपियो, पर मुंहिंजी ॻाल्हि थोरी केरु ॿुधंदो। उहो त गॾु हलण वारा ई जपींदा, मरण खां पोइ तव्हां न जपींदा। जीअर आयो त नाम जपे वठो भाई, ठीकु आहे न? अॼु उहो ॾींहुं आहे, सुभाणे त वही मरणो ई आहे। श्री राम जय राम जय जय राम।